अस्सलामुअलैकुम या अली मदद संगत जी तो तव्हांजो पंहिंजो अली हैदर वधो ऐं मूंसां पहिरीं प्यारा दोस्त पहिरीं प्यारो शाइर मुंहिंजे गीत जो अशफाक शम्स पयार मूंसां गॾु मौजूदु आहिनि। जीअं त दोस्तनि खे मां मुबारकूं ॾियां त मुंहिंजो गीत इलाही ट्रेंडिंग ते हले पियो ऐं तव्हां दोस्तनि खां जेके बि एक्सपेक्टेशन्स हुयूं तव्हां सॼी संगत सॼा बाबा जा परस्तार जेके बि दोस्त आहिनि उन सभिनि इलाही मोट ॾिनी आहे ऐं मूंखे वधि खां वधि प्यारु ॾेखारियो आहे। त मुंहिंजे दोस्तनि खे इहो ई चवणु आहे त असांजो हिकिड़ो नयो प्रोजेक्ट बि अचे पियो, हींअर कदम बीहंदा न, इनशाला तव्हां दोस्तनि खे नयूं नयूं चीज़ूं ॿुधण में ईंदियूं इनशाला। नाज़ प्रोडक्शन जे प्लेटफॉर्म जे तरफ़ां इलाही सारी महिनत इलाही सारी कशमकश सां असांजा जेके बि दोस्त पहिरीं प्यारा आहिनि साथी जेके बि आहिनि उन्हनि जे तरफ़ां इलाही महिनतूं थी रहियूं आहिनि। वधीक इशफाक शम्स पयार सां पाण ॿुधाईंदा। जी हाँ दोस्तों, अस्सलाम वालेकुम। जी तमामु बहितरीन असांजे गीत खे मां वोट ॾिनी ऐं इनशाला असांजो नओं प्रोजेक्ट बि उन खां वधीक महिनत असां कई आहे, तव्हां दोस्तनि लाइ तयारु कयो आहे। इनशाला तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो, जंहिंमें असांजो प्रोड्यूसर सुनील कुमार फुलवाणी साहब ऐं असांजो नाज़ प्रोडक्शन जो मैनेजर शबीर जमाली साहब, उन्हनि जूं महिनतूं आहिनि ऐं इलाही इनशाला साथी दोस्त असांजा आहिनि हा उन्हनि जूं महिनतूं रंग लाईंदियूं इनशाला। इनशाला तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। ईअं तव्हां असांखे मोहबत ॾींदा रहंदो, असां तव्हां लाइ नओं कमु खणी ईंदासीं।